अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु 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 ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मुर्शिदना व हादियना व महदियना व महबूबना व महबूब रब्बिना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व हकीम तबीब क़ुलूबिना व सिराजम मुनीरा मौलाना व मलजअना व मलाज़ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा।
आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूब हक खल्क़ी खुदा जहले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफत दुजा बिजमालिही। नूर आका दर असलो नूरी सदन सारो नसल सीरत सूरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। है आजिज़ उन जो गुलाम पढ़ंदो सलातो सलाम या विरद सुबह शाम या सल्लु अलैहि व आलिही। बुलंद आवाज़ सा शौक़ी मोहब्बत सा सभी गॾी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह। मुंदथी मंडल वगा मोटी आयो मीहो लाल प्री लक्ष्मी रुचे सार मुसारो नीहो जन सिनेरन लायो नीहो से प्री पे घर आया। या मुतमाची आयो वरी थी वरान की झरबिनी कंधिए रात्यानी हरे हाण परची वेठो पाण मरकन मच्छिया वारियूं गंद जनी जी गोद में पाबोड़ा पोशाक उन्हनि जी ओता कम जो रण लुरी जी आयो। जाम तमाची आयो
पखिन पई पचार वडी जाम जमार जिह मुहाणियूं मोखियूं मोहब्बत सा अकीदत सा बुलंद आवाज़ सा गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदई सलात खा बाद में वाजिब सदे इतराम जी वकार उलमाए किराम सना खाने रसूल ऐ मुंजा प्यारा मुसलमान भाईरो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानहु जी तौफीक इनायत सां अज असां अवां की हिन अज़ीम शान रूहानी इरफानी कुरानी जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक महफिल में अचण जो वेहण जो बुधण ऐं ॿुधाइण जो शरफ़ ऐं मौक़ो नसीब थियो आहे। दुआ ही अल्लाह ताला शाल असां अव्हां जी इन हाज़रीअ खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। आमीन आमीन। यकीनन अव्हां रिंद बिरादरी वारा मेहरबान दोस्त आशिक महबूब जा परवाना मुबारकबाद जा मुस्तहक आहियो जो अवां अज़ीम शान हिन पिंडाल खे सजायो आ। सुभान अल्लाह। पंहिंजी जम पूंजीअ मां ख़र्च करे ख़िरात कई आ आका जे आमद जी ख़ुशी मल्हाई आ। सुभान अल्लाह। दुआ ही अल्लाह रब्बुल इज़्ज़त अवां सभिनी जे माल में घरन में बच्चन में बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमाए। आमीन आमीन। मुझे महबूब जा आशिको महफिली मीलाद मल्हाइण मीलाद जो प्रोग्राम मुनअक़िद करण रैली जुलूस इन तरह जो एहतमाम करण दरअसल यो सब कुछ इन करे कयो तो वने जो इन महफिली मीलाद जी इनेकाद सां असां अहले सुन्नत व जमात वारा पंहिंजी महबूब मुस्तफ़ा सां पंहिंजी दिली मोहब्बत जो इज़हार कंदा आहियूं। सुभान अल्लाह। ऐं मोहब्बत जो इज़हार करण केतरे क़दुर अहमियत जो हामिल आ। हिकड़ी हदीस अवां जे ख़िदमत में अर्ज़ कयां अवां खे या ॻाल्हि समझ में अची वेंदी त इन मोहब्बत जो इज़हार करण केतिरो अल्लाह खे पसंद आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे सुने हबीब अलैहि सलात व सलाम जी ज़ात अक़दस फरमायो पाण फरमाइने को मोमिन मुसलमान भाव पंहिंजे बे मुसलमान मोमिन भाव सां अल्लाह जी रज़ा कारण मोहब्बत करे त पाण फरमायो मां उन खे हुकुम थो ॾियां त उहो पंहिंजे उन दिली मोहब्बत जो पंहिंजे मुसलमान भाव सां इज़हार करे। सुभान अल्लाह। अब इहा जेका मोहब्बत आ इहा मोहब्बत अल्लाह कारण त इन मोहब्बत जो बदलो क़यामत जे ॾिहाड़े केतिरो मिलंदो। मुझे आका फरमायो बिरूहिल्लाहि अला गैरि अरहामिम बैनहुम सुभान अल्लाह वला अमवालिन यतातूनहा जेके हसब नसब मिठी माइटी रत्नत ऐं खूनी रिश्ते खां अलावा पान में अल्लाह जे लाए मोहब्बत कन था। मुझे मौवन फवल्लाहि इन्न वुजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूरिन। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह करीम के कब्र मां उथारी दो त उन्हनि जा चेहरा चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदा हूंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं रब्बे करीम उन्हनि खे नूर जे कुर्सियुनि ते विहारे। सुभान अल्लाह।
जेको अल्लाह जी रज़ा ला मोहब्बत करे ऐं मुझे मदीने वारे मीर फरमायो उन मोहब्बत जे इज़हार जे करे अल्लाह जी ज़ाते बाबरकात उन्हनि जी मोहब्बत मुहम्मद करीम जे मथा वाजिब करे छड़िया। फरमाया वजबत मोहब्बती लिल मुतहब्बीन फीया वल मुतज़ाविरीन फीया वल मुतबाज़िलीन फीया। अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुझे मथा उन्हनि जी मोहब्बत वाजिब करे छड़िया जेके अल्लाह जी रज़ाकार पाण में मोहब्बत कन था, पाण में मुआनिको कन था, मुसाफो कन था, हथ मिलाइन था, एक बे के खीकारीन था, एक बे जो हाल वाल पुछन था, एक बे के दावत दई, एक बे जी खातिर तवाज़े कन था। मुझे आका फरमायो इन अमल जे करे मां रब्बे मुस्तफा जे मथा अल्लाह मोहब्बत वाजिब करे छड़िया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो इन मोमिन मुसलमान जी मोहब्बत जे करे एतरो सवाब आ तब वो जरा सोचे बुधायो मुखे रिंद बिरादरी जा मेहरबानो त जेको मुस्तफा सा मोहब्बत जो इजहार कंदो त उनखे अल्लाह केतरा दर्जा अता फरमाए। सुभान अल्लाह। ही मीलाद मुस्तफा सा मोहब्बत जो इजहार आ ऐं जेको इहो मीलाद मल्हाए थो उलमा मुहक्किक मुहद्दिस उशाक लिखन था त खुदा जो महबूब उन्हनि जे इन खुशी जे इजहार खे कबूल फरमाए मुस्तफा उन्हनि जे लाइ दर्जात ऐं बुलंदीअ जा दुआऊं फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे अचूं था उन आयत सगूरीअ ते जेका अव्वल मुअमा जे साम्हूं तिलावत कई। सुभान अल्लाह। इन आयत सगूरीअ में अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंजी महबूब जे चईन सिफ़तुन खूबिन जो जिक्र फरमायो आहे। सुभान अल्लाह। हुआ त खुदा पंजी महबूब खे बेशुमार कमालात अता फरमाया, बेशुमार सिफ़ात अता फरमायो। महबूब जा महासिन मुस्तफा करीम जा महामिद आकाए दो जहां जा अनवारात इंसान न गणे सके थो न शुमार करे सके थो। हते मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह इमामुल आशिकीन फरमाइन था खुदा जी ज़ाते बाबरकात के जडे पंहिंजे ज़ाहिर करण जी इरादत ऐं चाहत थी त रब्बे करीम जने चाहियो त मुंहिंजो पंहिंजी मखलूकात में तारुफ थियण खपे त अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजी जुमला मखलूकात ते निगाह विधी ऐं खुदा जी ज़ाते बाबरकात के उन मखलूकात मां हिकु वजूद पसंद आयो। उन वजूद के अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजी तजल्लियात जे लाइ पंहिंजे अनवारात जे लाइ मुंतखब करे उन में तमाम तर तजल्लियात सिफ़ात कमालात खूबियूं जमा करे उन वजूद जो नालो मोहम्मद अहमद रखियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फरमाइन था हाणे मुस्तफा जी जेका हैसियत आहे उहा इहा आहे मुस्तफा आईन रोए खुदास्त मुलअकस दर वे हम हुए खुदास्त। अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब के पंहिंजी सिफ़ात ऐं अनवारात जो मज़र आईनो बणायो आहे। हाणे जेको महबूब जे चेहरे खे ॾिसे थो दरअसल उहो ई अल्लाह जो दीदार करे रहियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन कमालात मां चईन सिफ़तुन के अल्लाह रब्बे करीम इन आयत में बयान फरमायो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाया अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन्ना अरसलना का लफ्ज़ का अलावा जेकी लफ्ज़ इन आयत में हन वे सभई मुस्तफा जा सिफाती नाला। सुभान अल्लाह।
अव्वल में अल्लाह का जी ज़ाते बाबरकात फरमाया अय्युहन नबी ऐ गैब जो खबरों बुधाइण वारा महबूब अल्लाह का जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे यो कमाल ऐं सिफ़त अता फरमाई आहे जो खुदा पंहिंजे महबूब खे गैब जे इल्म ते मुतल रखियो आहे। अल्लाह का जी ज़ाते बाबरकात ओहो इल्म जेको खुदा खां सवा को नथो ॼाणे मखलूकात में उन इल्म खां बि पंहिंजे महबूब खे आगाही ॾिनी आहे। सुभान अल्लाह। मुझे महबूब पाना फरमायो फरमाया हल तरौन क़िबलती हा हुना वल्लाहि मा यख्फा अलैया रुकूअकुम वला खुशूअकुम इन्नी अरा मा ला तरौन व इन्नी अस्मउ मा ला तस्मऊन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाना फरमायो अल्लाह का जी ज़ाते बाबरकात मुहम्मद करीम के यो कमाल बख्शुआ और मैं सहाबियो यमा पंजे ज़ाहिरी सामू वारी अखिन सा सामू वारी शन के रिसंदा आयो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुखे या ताकत ॾिनी आ मां पंहिंजे पुठ वारे मंज़र के ये तो ॾिसां जे सामू वारी शइ के ॾिसबो आहे। पर मैं अवां जो रुकू अवां जी नमाज अवां जा सजदा मु मुहम्मद करीम खां मख्फी लिखिया नाहिन। बी हदीस में मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुखे यो कमाल अता कयो आ जेको मां ॾिसां थो अवां नथा थी सघो ऐं जेकी कुछ मां ॿुधां थो अवां नथा ॿुधी सघो। मुझे आकाए दो जगह फरमायो इन्नल्लाह ज़वालियल अर्द फरअयतु मशारिक़हा व मग़ारिबहा। अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुझे लाइ हिन ज़मीन के सिड़े छड़ियो आ वेड़े छड़ियो आ। खुदा बई मशरिक़ मुखे ॾेखारिया बई मगरिब मुखे ॾेखारिया जेकी कुछ ज़मीन जे अंदर आ अल्लाह को खजानो का बि शइ मूंखां मख्फी पोशीदा न रखी आ। मां मुस्तफ़ा करीम ज़मीन जी हर शइ खे ॼाणा थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। टी हदीस में मुझे मदीने जे मीर फरमायो इन्नल्लाह क़द रफ़अ लिय दुनिया व अना अंज़ुरु इलैहा मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामति कअन्नमा अंज़ुरु इला कफ़ी हाज़ी। और मैं अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुझे निगाहुन तां हिजाब खणाए छॾिया आहिनि। क़यामत ताईं जो कुछ थियणो आहे मां मुस्तफ़ा करीम उनखे इए थो ॾिसां जीअं साम्हूं हथ जी तरीअ खे ॾिसबो आहे। चौथी हदीस में फरमायो उरिदत अलैया उम्मती फी सुवरिहा फित्तीन कमा उरिदत अला आदम अलैहिस्सलाम उलिमतु मन युमिनु बी व मन यकफुरु बी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाया अल्लाह जी ज़ाते बाबरकात आदम सुने के पैदा करे खुदा उनके पंजो सजो औलाद ज़ुरियत ॾेखारी। मैं एड़ी तरह खुदा जी ज़ाते बाबरकात क़यामत ताईं जेका मुंहिंजी उम्मत अचणी आहे मुंहिंजा उम्मती मुंहिंजा ग़ुलाम मूंखे पेश करे ॾेखारिया मां मुस्तफ़ा करीम उन्हनि खे उन्हनि जे शक्लुनि सूरतुनि खां सुञाणा थो। फरमाया उलिमतु मन युमिनु बी व मन यकफुरु बी। खुदा मूंखे इहो बि ॼाणायो आहे त कहिड़ा क़यामत ताईं मुंहिंजे मथां ईमान आणींदा ऐं कहिड़ो इनकार कंदा। मां पंजनि आशिकनि खे बि सुञाणा थो त इनकार करण वारनि खे बि ॼाणा। पंजी हदीस जंगी मोता जो अहवाल बन का बयान करण जे लाइ साहबी हाज़िर थियो आहे। मुंहिंजे महबूबन खे इजाज़त पुछे तो या रसूल अल्लाह इजाज़त हुजे त मां अर्ज़ कयां। मौला फरमायो फ इन शित फअखबिरनी व इन शित फअखबरतुक। जेकॾहिं तूं चाहीं त भले मूंखे अहवाल ॿुधा पर जे चाहीं त मां मुहम्मद करीम तोखे उहे अहवाल ॿुधायां जेको तूं ॿुधाइण आयो आही। सुभान अल्लाह। सोना अवां त उते हुयो ई कोन मां अखियुनि सां मुशाहिदो करे अहवाल बयान कंदुसि। फरमायो तू उते मौजूद हुए पर मां मुहम्मद करीम हितां मदीने मां वेठे सब कुछ ॾिठो वेठे। सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारिया
दम दस्तगीर योरी जिंदाबाद। तॾी असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आ कहिड़ो, सुनते हैं वो सबकी फरियादें, करते हैं वो सबकी इमदादें। कहने को तो कमली पोश है वो, हालात मगर शाहाना है, शाहाना है। सफ बस्ता खड़े हो दीवानो, जी भर के पियो, जी भर के पियो। जाएगा न कोई खाली यहाँ से, ये हाशिमी लंगर खाना है, लंगर खाना है। मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह की ज़ात बाबरकत फरमाया अय्युहन नबी इन्ना अरसलनाक, ऐ गैब जो खबर ॿुधण वारा हबीब असां तोखे मोकिलियो आ। अबा मोकिलबो उनखे आ जेको अव्वल किथे मौजूद हुजे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना अवां किथे मौजूद हुयो जो अल्लाह जी ज़ात बाबरकत तां खां अवां खे असां ॾे मोकिलियो आ। पाण फरमायो अव्वल मा खलक़ल्लाहु नूरी, अल्लाह जी ज़ात बाबरकत सब खां पहिरीं मुंहिंजे नूर खे पैदा फरमायो। कुंतु नूरम बैन यदै रब्बी क़बल ख़ल्क़ आदम बिअरबअत अशर अल्फ़ आम। फरमाया मां आदम जी पैदाइश खां 14,000 साल अॻु अल्लाह जी बारगाह में नूर हुस। या रसूल अल्लाह भला अल्लाह जी ज़ात बाबरकत अव्वल केड़ी शे के पैदा फरमायो। फरमाया या जाबिर इन्नल्लाह तआला क़द खलक़ क़बल अल अशियाए नूर नबिय्यिक मिन नूरिही फजअल ज़ालिकल नूर यदूर बिल क़ुदरति हैसु शाअ अल्लाह वलम यकुन फी ज़ालिकल वक़्ति लौहुन वला क़लमुन वला जन्नतुन वला नारुन वला मलकुन वला समाउन वला अर्दुन वला शम्सुन वला कमरुन वला जिन्नियुन वला इंसियुन फलम्मा अरादल्लाहु अन यख़्लुक़ल ख़ल्क़ क़सम ज़ालिकन नूर अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल जुज़इल अव्वल अल क़लम वमिन अस्सानी अल्लौह वमिन अस्सालिस अल अर्श सुम्म क़सम अर्राबिअ अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल अव्वल हमलतल अर्श वमिन अस्सानी अल कुर्सिय वमिन अस्सालिस बाक़िल मलाइकत सुम्म क़सम अर्राबिअ अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल अव्वल अस्समावात वमिन अस्सानी अल अर्दीन वमिन अस्सालिस अल जन्नत वन्नार सुम्म क़सम अर्राबिअ अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल अव्वल नूर अब्सारिहिम वमिन अस्सानी नूर क़ुलूबिहिम वहियल मारिफ़तु बिल्लाह वमिन अस्सालिस नूर उन्सिहिम वहुव तौहीद ला
इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्मा क़सम अर्राबिया अर्बअत अज्ज़ाइन व खलक़ अश-शम्स मिन जुज़ीन वल क़मर मिन जुज़ीन वल कवाकिब मिन जुज़ीन व अक़ाम अन-नूर व हुवल जुज़्उर राबिउ फी मक़ामिर रजाए इसना अशर अल्फ सना सुम्मा जअलहु अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ल अक़ल मिन जुज़ीन वल इल्म वल हिल्म मिन जुज़ीन वल इस्मत वत तौफ़ीक़ मिन जुज़ीन व अक़ाम अन-नूर व हुवल जुज़्उर राबिउ फी मक़ामिल हयाए इसना अशर अल्फ सना सुम्मा नज़र इलैहि फ़तरश्शह अन-नूर अरक़न फ़क़तरा मिन्हु मियतु अल्फ़िन व इश्रून अल्फ़न व अर्बअतु आलाफ़िन क़तरतन फ़ख़लक़ल्लाहु मिन कुल्लि क़तरतिन नबिय्यन व रसूला सुम्मा तनफ़्फ़सत अर्वाहुल अंबिया फ़ख़लक़ल्लाहु मिन कुल्लि अल्फ़ासिहिम नूर अर्वाहिल औलिया वस्सुअदा वश्शुहदा वस्सालिहीन वल्मुतीन मिनल मुमिनीन इला यौमिल क़ियामा सुम्मा ख़लक़ल्लाहु इस्ना अशर हिजाबन व अक़ामा अन-नूर व हुवल जुज़्उर राबिउ फी कुल्लि हिजाबिन अल्फ सना व हिय मक़ामातुल उबूदिय्या व हिय हिजाबुल करामति वस्सआदति वज़्ज़ीनति वर्रहमति वर्रफ़ति वल इल्मि वल हिल्मि वस्सब्रि वस्सिद्क़ि वल यक़ीन वल वक़ारि वस्सकीना फ़अबदल्लाह ज़ालिकन नूर फी कुल्लि हिजाबिन अल्फ सना फलम्मा खरज ज़ालिकन नूर मिनल हुजुबि रक्कबहुल्लाहु फिल अर्दि फ़कान युदियु मिन्हु बैनिल मशरिक़ि वल मग़रिबि कस्सिराज फिल लैलिल मुज़लिमि सुम्मा खलक़ल्लाहु आदम मिनल अर्दि व रक्कब फ़ीहि नूर फ़ी जबहतिही सुम्मा इंतक़ल मिन्हु इला शीस वलदिही व कान यंतक़िलु मिन ताहिरिन इला ताहिरिन मिन तय्यिबिन इला तय्यिबिन इला अन वसल इला सुल्बि अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब सुम्मा अख़रजनी इला दुनिया व जअलनी सय्यिदल अव्वलीन वल आख़रीन व रहमतल लिल आलमीन व ख़ातमन नबिय्यीन व क़ाइदल गुर्रिल मुहज्जलीन हाज़ा कान बदउ नूर नबिय्यिक या जाबिर। मुझे मदीने जे मीर फरमायो जाबिर अल्लाह जी ज़ाते बाबरकात न्या सिजके न पैदा कयो हो न चंड्रो हो न अर्श हो न कुर्सी ही न लो हो न कलम हो न जिन्न हा न इंसान हुया न हुरू हुयो न मलाइक हुया न गिलमान हुया काब शे न हुई सबका पेरी अल्लाह जी ज़ाते बाबरकात तुझे नबी जे नूर के पंजे ज़ाती नूर मा पैदा फरमायो ने अल्लाह जी ज़ाते बाबरकात इन कायनात के ठाण जो इरादो फरमायो नूरे मुस्तफा के चैने सन में विरायो पहरे सेमा अल्लाह कलम के बनायो बे सेमा लोहे महफूज के ठायो टे सेमा अर्श अजीम के बनायो चौथे से नूर के अल्लाह ताला वरी चैने सन में विरायो पहरे सेमा हामिलीन अर्श अर्श के कण वारा मलाइक पैदा फरमाया बे सेमा खुदा जी ज़ाते बाबरकात पंजी कुर्सी के ठायो टे सेमा क़यामत ताईं जेके मलाइक पैदा
थियणा आहिनि उन्हनि जे नूरानी ख़मीर खे मुहम्मद आका जे नूर मां पैदा फरमायो वरी चौथे से नूर खे अल्लाह ताला चईं हिस्सनि में विरायो पहिरें से मां सतई आसमान बनाया ॿिए से मां सतई ज़मीनूं बनायो टे से मां जन्नत ऐं जहन्नम खे ठाहियो वरी चौथे से नूर खे अल्लाह जी ज़ाते बाबरकात चईं हिस्सनि में विरायो पहिरें से मां अल्लाह जी ज़ाते बाबरकात जमी मखलूक़ात जे अखियुनि जे नूर खे महबूब जे नूर मां पैदा फरमायो ॿिए से मां अल्लाह क़ल्ब जे नूर खे पैदा फरमायो टे से मां रब्बे करीम कलमे तय्यबा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कलमे तय्यबा जे नूर खे मुस्तफा जे नूर मां पैदा फरमायो वरी चौथे से नूर खे अल्लाह जी ज़ाते बाबरकात चईं हिस्सनि में विरायो पहिरें से मां खुदा सिज खे बनायो ॿिए से मां चंड खे ठाहियो टे से मां सितारनि खे बनायो चौथे से नूर खे अल्लाह जी ज़ाते बाबरकात वरी मकाम रजा में 12,000 साल रखियो 12,000 साल खां पोइ उनखे चईं हिस्सनि में विरायो पहिरें से मां अल्लाह अक़ल खे पैदा फरमायो ॿिए से मां इल्म ऐं हिल्म खे बनायो टे से मां इस्मत ऐं तौफ़ीक़ खे ठाहियो वरी चौथे से नूर खे अल्लाह जी ज़ाते बाबरकात मकाम हया में 12,000 साल रखियो 12,000 साल खां पोइ उन नूर जे मथां निगाह खे जलालत जो विधई उन नूर खे हया जो पसीनो आयो कमो बेश 1,24,000 कतरा फुड़ा पसीने जा उन मां टपकी पिया अल्लाह सवा लख नबियनि जे अरवाहनि ऐं अनवारनि खे मुस्तफा करीम जे पाक नूरानी पसीने जे कतरनि मां पैदा फरमायो आलम अरवाह में नबियनि पहिरियों साह कयो उन साह खे ख़ुदा जी ज़ाते बाबरकात जमा फरमायो क़यामत ताईं जेके औलिया कामिलीन वासिलीन मुतीन शहीद जन्नती ईंदा उन सभिनी जे अरवाहनि खे नबियनि जे नूरानी साहल मां पैदा फरमायो वरी अल्लाह जी ज़ाते बाबरकात 12 हिजाब पैदा फरमाया हिजाब करामत हिजाब सादत हिजाब ज़ीनत हिजाब रहमत हिजाब रफ़त हिजाब इल्म हिजाब हिल्म हिजाब सब्र हिजाब सिद्क़ हिजाब यकीन हिजाब वक़ार हिजाब सकीन ए 12 हिजाब पैदा करे 12,000 साल ताईं नूर मुस्तफा के उन हिजाबन में पंजे बंदगी ला रखियो 12,000 साल उन नूर के खुदा जमीन ते मुंतकिल फरमायो सारी जमीन मुस्तफा जे नूर सां रोशन मुनव्वर ऐं मामूर थी वई वरी अल्लाह जी ज़ाते बाबरकात उतां मिट्टी खणाए कोसरो तस्नीम जे पाणीअ में गोखाए फनफ़ख़ फ़ीहि मिन रूह जो अमर फरमाए आदम के पैदा करे आदम जी पेशानी में मुस्तफा करीम जे नूर के मुंतकिल फरमायो आदम जी पेशानी खां ओहो नूर हते शीस अलैहिस्सलाम आदम जे फर्जंद जी पुष्ट में आयो ये पाक पुष्टन खां पाक बतन खां महबूब जो नूर थींदो ता जो महबूब जे वालिद हते अब्दुल्लाह जी जबीन में नूर मुहम्मदी चमके हुआ उतां खां जने मुझे महबूब फरमायो अल्लाह मुखे दुनिया ते मोकलियो अव्वल सवाखरन जो सरदार अव्वलन जो सरदार बनायो खातमुन नबीयीन बनायो रहमतल लिल आलमीन बनाए काइदल गुर्रिल मुहज्जलीन बनाए ऐ गुनहगारो अनुग्रह अल्लाह मुहम्मद मुस्तफा साखे अता फरमायो आगे मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तने सोने भिटाई रहमतुल्लाह अलैहि ने सजी हदीस के पंजे चंद सिटल में जमा कंदे फरमायो फरमाई तू साखण जा सिंगार
अन डिठा अगई हुया न का कुल फयकून हुई न का भी पचार न को सिज चंद्र हो हुई ऊंदह अंधकार न को मलक फलक हो न तो ही दी तवार तने मोहब्बत सन में हार लाया लतीफ चे पो जेका कायनात जे दिल भर जे सदके ठहिया त पो असां छो न चऊं हिया कुल कायनात बणी हिया कुल कायनात बणी सजण तुंहिंजे सदके में सजण तुंहिंजे सदके में हिया कुल कायनात बणी हिया कुल कायनात बणी सजण तुंहिंजे सदके में सजन तुझे सदके में जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ वही रब के गाल वणी वही रब के गाल वणी सजन तुझे सदके में हथड़ा मथे खणी चो सजन तुझे सदके में हिया कुल कायनात बणी हिया कुल कायनात बणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में न मिली ख़त्मा गर थियूं हाँ रिछ भोला बांदर थियूं हाँ कुरान के पढ़ो कूनू क़िरदतन ख़ासीन अगन उम्मतिन मां को हिकड़ो गुनाह कंदो हो अल्लाह पूरे गोठ गोठ के तबाह करे छॾींदो हो रात जे पेट में भोला बांदर जानवर बनाए खुदा उनके मथा अज़ाब मोकिले उनके तबाह करे छॾींदो हो पर मुझे महबूब जा आशिक अज खुदा जी ज़ाते बाबरकात तोखे मूंखे आसमानी अज़ाबन खां महफूज़ रखियो आ यो सदको आहे त मोहम्मद मीर जो सदको आहे न मिली ख़त्मा गर थियूं हाँ रिछ भोला बांदर थियूं हाँ ढकिया आगे ऐब खणी ढकिया आगे ऐब खणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में हिया कुल कायनात बणी हिया कुल कायनात बणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में खड़ी के ना गुनाह का चल तब तस्वीरों न बदल जल खड़ी के ना गुनाह का चल तब तस्वीरों न बदल जल रखी लज लज पाल धनी रखी लज लज पाल धनी सजन तुझे सदके में हथड़ा मथे खणी झूमी चो सजन तुझे सदके में हिया कुल कायनात बणी हिया कुल कायनात बणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में आगे जडड़न ते हटानी तो मोहम्मद जी मेहरबानी आगे जडड़न ते हटानी तो मोहम्मद जी मेहरबानी हले हर को बाह घणी हले हर को बाह घणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में हिया कुल कायनात बणी हिया कुल कायनात बणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में झूमी मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह की ज़ाते बाबरकात फरमाया अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा। असां तोखे मोकिलियो आहे मुंहिंजा महबूब शाहिद बणाए गवाह बणाए। अब शाहिद उनखे चइबो आहे जेको मौके ते मौजूद हुजे। अवां वञो कोर्ट सगुरी में शाहिदी ॾियण, जज पुछे बा तू मौजूद हुयो न मौके ते, चइसि न त उनजी शाहिदी क़बूल थींदी आहे? न क़बूल थींदी। अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे हबीब खे गवाह बणायो आहे। कंहिंजो गवाह वजीना बिका अला हाउला शहीदा। सुने आदम खां वठी क़यामत ताईं आख़िरी इंसान जे अचण ताईं मुंहिंजो महबूब हर इंसान जे अमल जो गवाह आहे। महबूब ॾिसे मुस्तफ़ा तॾहिं त गवाह न। मुंहिंजा अदा जेकॾहिं इहो अक़ीदो तुंहिंजे मुंहिंजे दिलि में पको थी वञे न त ख़ुदा जी इज़त जो कसम आहे त माण्हू गुनाहनि खां बची पवंदो। भला कहिड़ो उहो मोमिन मुस्लमान आहे जेको अक़ीदो बि रखे त मुस्तफ़ा ॾिसे थो वरी बदकारी करे, चोरी करे, जिना करे, गुनाह करे। मुंहिंजा अदा तूं पंहिंजे माउ पीउ जो हया कंदो आहे। अबे अम्मा जे साम्हूं जिना न कंदे, अबे अम्मा जे साम्हूं चोरी न कंदे, कुतो न कमु कंदे, उस्ताद जे साम्हूं अहिड़ी बदकारी न कंदे। तोखे इन्हनि रिश्तनि जो हया ई पास थिए थो। पोइ मुंहिंजा अदा जे मुस्लमान जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा ॾिसे थो त पोइ उहो गुनाह कीअं कंदो। पर असां रुगो वाइज़ में बुद्धि रुगो सुभान अल्लाह चई हिकिड़े कन खां ॿुधंदा ऐं ॿिए खां कढंदा। सदायूं सुन्नी था पर असां में सुन्नियत वारी उहा हक़ीक़त कान्हे। अबा पंहिंजनि खे सच चइबो न। पंहिंजे हाल खे ॾिसो, पंहिंजे अफ़ाल खे ॾिसो ऐं होॾां मदीने वारे महबूब जी महिरबानीअ खे ॾिसो। कितना भी गुनहगार सही पर पोइ बि मुंहिंजा मिठा के अदना उम्मतीअ खे तकलीफ़ अचे मुंहिंजो महबूब उन जे बदकारीअ खे कोन ॾिसे, उन जे गुनाहनि जी घणाईअ खे कोन ॾिसे। उम्मतीअ खे ईज़ाओ अचे खुद पाण मदीने पुकारे, जियो चवाए मुंहिंजा बाना तोखे कहिड़ो रंज थोरो वारे। अबे अमर खां ज़्यादा उते इंतज़ार आ, बुरनि सां भलायूं उन जूं एॾो बुरदबार आ। ओहो मेहरबान महबूब ओ मुंहिंजा अदा उन मुस्तफ़ा करीम सां तुंहिंजो केतिरो प्यार आहे। ज़रा पंहिंजे सीने ते हथ रखी ॿुधा। मुस्लमान जॾहिं तुंहिंजे घर में शादी जो मौक़ो ईंदो आहे, तूं निमाज़ी, तूं हाजी, तस्बीह सॼो ॾींहुं पढ़ी, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द बि करी। पर मुंहिंजा अदा शादीअ में असांजो हाल छा हूंदो आहे? उन शादीअ में नाच गाना, डांस जा प्रोग्राम, मर्द औरतूं गॾु, बेपर्दगी, यो सब कुछ असां मुसलमानन जे अंदर थे तो। ॿुधाए त इन कम सां मुस्तफ़ा राज़ी थींदो या नाराज़? जेकॾहिं को सालियो माण्हू चए भाई छा था कयो हाजी साहब, क्यारी खणी चवंदो साईं राज जो ज़ोर पइजी वियो, नथो कयां त भत वारा मूंखे परेशान था कनि, भत बिरादरी में कढी छॾींदा। अबा तुंहिंजा ए बहाना तोखे कम कोन ईंदा। मां तोखां पुछां थो पंहिंजे ईमान सां ॿुधाइजां, राज मिठो कंदे या मोहम्मद अमीर खे मिठो कंदे? भत वारा भला कंदे या मदीने वारे मीर खे तोखे मोजणो आहे?
आशिक छा चवंदो? आशिक चवंदो लोक रुसे त रुसण, राज रुसे त रुसण ॾे, मुखां मुंह जो पिरी मौला न खसे, लख भेरा लोक रुसे त रुसे, लख भेरा लोक रुसे त रुसे, मुखां मुंह जो पिरी, मुखां मुंह जो पिरी मौला न खसे, लख भेरा लोक रुसे त रुसे, लख भेरा लोक रुसे त रुसे। भला जे करे दुनिया वारा रुसंदा ताबा, ए दुनिया जूं तकलीफ़ूं दुनिया जा दुख नेठ सही इंसान जिंदगी गुज़ारे वेंदो, पर जे मदीने वारो मीर रुसी वियो त छा बचो? सब सूर मिलिया त सही वेंदुस, महबूब रुठो त मरी वेंदुस। सब सूर मिलिया त सही वेंदुस, महबूब रुठो त मरी वेंदुस। मां हुन ॾे ॾिसां, मां हुन ॾे ॾिसां, हू मूं ॾे ॾिसे, लख भेरा लोक रुसे त रुसे, लख भेरा लोक रुसे त रुसे, मुखां मुंह जो पिरी, मुखां मुंह जो पिरी मौला न खसे, लख भेरा लोक रुसे त रुसे, लख भेरा लोक रुसे त रुसे। पर जेकॾहिं को दीन जो धार हेल तोखे वो बासड़ो ॾे न, चस बाबा तूं अजाई महिनत न कर, अजाई तबलीग तुंहिंजी मुंहिंजे को असर कान कंदी। छो? जेकॾहिं का हिकिड़ी दफ़ो का शइ विकाम जी वञे त उहा शइ विकामियल बार बार कान विकणबी आहे। इहे न बा तोखे ॿिए ते वञी महिनत कर, असां इहा दिलि पहिरीं पंहिंजे यार खे ॾेई छॾी आहे, पर इन में असांजो कमाल न आहे, इन में असांजो हुस्न ऐं जमाल न आहे, इन में असांजा नेकीअ जा कम तक़वा न, इहो सभु कर्म आहे त मिठे मोहम्मद करीम जो आहे, जो उन असां कोझनि खे पाण ख़रीद कयो। नालाइको हाँ माँ घायल हाँ, तब वर तो आयार विकामिल हाँ। पंहिंजी महिनत के बेते कर असां यार खे दिल ॾेई छॾी, उन मुस्तफ़ा असांखे ख़रीद करे छॾियो आहे। पोइ जेको हिकु दफ़ो विकाम जी वियो बार बार कोन उनखे विकणबो आहे। नालाइको हाँ मां घायल हाँ, तब वर तो आयार विकामिल हाँ। अहिड़ो कुर्बन भरियो, अहिड़ो कुर्बन भरियो को हुजे त ॾसे, लख भेरा लो कुर्सी तरुसे, लख भेरा लो कुर्सी तरुसे। विंद बिरादरी जा आशिको हथ मथे खणी अॼु मुखालिफ़न खे ॿुधायो तव्हांजा बस असां आशिकनि ते कोन हलंदा। अबा ईअं न या को ॿियो नारो आहे तव्हांजो? असां दिल यार खे ॾेई छॾी। चओ सुभान अल्लाह। हाणे रुगो इतनी एतरी इल्तिजा है, इतना तो करम करना ऐ चश्मे करीमाना,
जब जाने लगों पर हो आप सामने आ जाना, आ दिल में तुझे रख लूं ऐ जलवे जाना, बेखुद किए देते हैं अंदाज है जापाना। अब हाणे तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां, ताज़ो ताज़ो वाक़ियो आहे। मुंहिंजो मदीने वारो मीर चाहे त पंहिंजे आशिकनि ते अॼु बि महिरबानी फरमाए थो। ई मटियारीअ जे भरिसां उॾियो लाल स्टेशन रोड ते शाहपुर दरपुर हिकिड़ो शहर, कंहिंखे शक पए त वञी ॾिसी सघे थो। शाहपुर दरपुर उते मुंहिंजो प्रोग्राम हुजे, रात जो मूं खिताब कयो, मां मोटी वियुसि। ॿिए ॾिहाड़े साहिब दावत जो फोन आयो, चई साईं तव्हां हिकिड़ो वाक़ियो बयान कयो, उन वाक़े ते असांजे पाड़े में देवबंदी रहनि था, उन्हनि जे मौलविन एतिराज़ कयो। चवनि था मौली साहब वाक़ियो बयान करे वियो, दलील कोन ॾिनई, क़ुरान ऐं हदीस पेश कान कयई, से असांजो मथो खाई विया। वरी जे शूम क़िस्मत जे ख़ासि कली बिरादरी जा आहिनि, उहे असांजा माइट बि आहिनि, त उहे घर में अचनि था, असांजे घर वारनि सां ॻाल्हि ॿोली थिए थी, तो इहो जहिड़ो झगड़ो वधियो वञे, महिरबानी करे असांखे दलील में कुझु हदीसूं लिखी मोकिलियो। उन फोन कई, मूं चयो बाबा दलील जी कमी कान्हे, पंहिंजे दोस्त कंहिंखे मोकिलियो, मां लिखी थो ॾियांसि, खणी वञे। उनखे मूं दलील में 10-12 हदीसूं लिखी मोकिलियूं। उते कागज़ वियो, उन मौलविन खे ॾेखारियूं, अबा ही हदीसूं आहिनि, सभई हवाला लिखिया हो। चवण लॻा हदीसूं त इहे आहिनि, पर इन्हनि जो मतिलब ई हो कोन। आख़िर में कंहिं वीचारे अबोज खे फासाईंदा नी न ॻाल्हि में, भाई हिन जो मतिलब ई हो कोन। भला कहिड़ो मतिलब आहे तुंहिंजो? हू पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि कंदा, मुंहिंजा अदा उहो साहिब दावत हाणे 3 महीना खन थींदा उनजो विसाल थी। उनखे चवा ही मौली साहब दलील मोकिलिया, तव्हां ॾिसो माइट रहा। उनखे घटि वधि ॻाल्हायूं, इन जो मतिलब इहो न आहे। हुन दुर्वेश खे दिल में परेशानी थी, रात जो रोई, महबूब जे मथां दुरूद पढ़ी, अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह, अवां जो हदीसूं असांजे दीन जे आलिम असांखे लिखी मोकिलियो। महबूब हे कोन था मञनि, हे बि चवनि था असां बि मौलवी, हो बि आलिम। हाणे सोना हदीसूं सचूं हुजनि, जे अदीसूं तुंहिंजूं आहिनि त यार मूंखे रात जो दीदार कराए ॿुधाए। सुभान महबूब के अर्ज करता मुस्तफा बुधंदो। रोई उन बेचारे दुर्वेश, दुरूद पढ़ी, अख लगी व्यस, अख जो लगी त मुस्तफा जो दीदार। वो बुला ले अगर ये भी कुछ कम नहीं, उनका तशरीफ लाना बड़ी बात है। काश उनकी जियारत का आए कोई पास मेरे, बहाना बड़ी बात है। रात जो मुझा महबूब ख्वाब में आया, मुझा अदा ही अखिन ॾिठो मुशाहिद हुआ, मुझे महबूब के खुदा जी ज़ाते बाबरकात ताक़त अता कया। हो निंड में महबूब जो ख्वाब ॾिसे थो, हबीब सुना आया, फरमाइन था गुलाम रसूल छाजे करे परेशान आही। सोना अव्वल त मूंखे पाड़े वारनि पंहिंजनि माइटनि ॾाढो कक कयो,
भला तुझियूं इही हदीसूं आहिनि पाण फरमाए मां पाण आयो आहियां तुझो अहवाल ॿुधी तुझो सॾु ॿुधी अञा कहिड़ो दलील घुरजई भला जेको घुरी सो अॼु मां तोखे ॾियां उन जी न्याणी आहे जे पाई तारी ज़बान खां गूंगी आहे उन गूंगीअ जे करे गुंग जे करे अल्लाह ताला वेचारे ते इम्तिहान आंदो नौजवान रिश्तो पंहिंजे भाइरनि सां करण पियो चाहे बाबा तुंहिंजी न्याणी गूंगी आहे असां कोन पंहिंजा छोकिरा कोन था बीहनि उनखे वेचारे खे दर्द हो इन ॻाल्हि जो ॿी ॻाल्हि कान इहो चई या रसूल अल्लाह मुंहिंजी न्याणी गूंगी आहे इन करे मूंखां इन जो मुंहिंजा भाइर पंहिंजे भाउ पंहिंजे पुटनि लाइ संग नथा वठनि या रसूल अल्लाह कुझु अहिड़ो इंतज़ाम करे वञो जो मां पंहिंजे न्याणीअ जो लायो सजायो पंहिंजे अखियुनि सां करे ॾिसी वञा इएं कोन चई त साईं महिरबानी कयो त गूंगो बि ख़तम थी वञे शादी थी वञे उनखे जेका ज़ीनत ॻाल्हि हुई अर्ज़ इहो कई मुझे महबूबन मुस्कुराए पान हलिया विया हिन जी अख खुली आ चए थो गुलाम रसूल मुखे फोन करे ॿुधाई ते खुदा जी इज्जत जो कसम साईं अञा होॾां बांगे मस्जिद मां अज़ान चई मुंहिंजो वॾो भाउ जंहिंजे पुट खे मां संग ॾियण पे चाहियो ओहो मुंहिंजो वॾो भाउ रोअंदो आयो डोंदो आयो अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहंस पग लागे मुंहिंजे पेरनि ते रखई चई अदा मुखे खबर न ही त तुझो महबूब जी बारगाह में को एडो कदर आहे रात रसूलुल्लाह मुखे ज़ियारत कराए वियो आ चवण लगो आ अगर तोखे मुंहिंजी शफाअत घुर्जे त गुलाम रसूल जी न्याणीअ सां पंहिंजे पुट जी शादी च सुभान अल्लाह या शफी अल उमम लिल्लाह कर दो करम शाला वसदा रवे तेना सुहना हरम और बिरादरी जा आशिको खुदा जी इज्जत कसम मुस्तफा जी मिंबर ते वेठो आया असां निधन का कोन आयो यार खे जेको दिल सां सॾ कंदो आ मदीने वारो उन जे घर वेठे मेहरबानी कंदो आ तू निधन को थोड़ी तू रुगो ॿियनि थो निहारी अरे ॿियनि जी पचर छॾे ॾे तॾहिं भिटाईअ फरमाए छा खे वञी छो ॿेड़ी थी ॿियनि जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी जेको मदीने वारे सां प्यार करे वो जरा मोहब्बत सां चो या शफी अल उमम लिल्लाह कर दो करम शाला वसदा रवे तेना सुहना हरम हम गुनहगारों का रखना खुदारा भरम शाला वसदा रवे तेना सुहना तां वट मां आयो रजब में रजब खां पोइ रमज़ान मुबारक आयो आका जी बारगाह में अर्ज कम सोना तो पहिरीं 2 साल करम कयो हाणे 2 साल थी विया दिल भरजी आई आ मोहब्बत करम फरमायो भाई स्टीकर जो मसलो थियो ताके खबर होंदी तो उम्रे जी ज़ायरीन जे लाइ मसलो रमज़ान मुबारक रमज़ान निकरंदो वञे आखिरी अशरो अची पहुतो उते दोस्त हुआ उनके मुझो महबूब जी बारगाह में मुझो नालो वठी अर्ज करियो दुआ नामुमकिन कम हो मुझा सोना उते अर्ज थियो उन राती मुस्तफा वाग मदीने दे वराए मुझी सार लगे जा ओ सजे जग जा जानी कजा मेहरबानी मुझी सार लगे जा अब वाइज न ही रिवाजी तकीर ना ही मां तो चवा तो दिल सां बुधई दिल सां अज सल्ला कर खुदा जी इज्जत जो कसम हर दर्द खत्म थी वी
चाही तो तुझी मन जो मुरादों पूरियों थन जेके भी तुझो हाजतों हन अज यार के अर्ज कर खुदा जी इज्जत जो कसमा मुस्तफा वेठे वेठे तुझा बेड़ा पार कर छड़ी मुझी सार लग जा ओ सजे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुझी सार लग जा ओ सजे जग जा जानी ओ दुनिया आखिरत में तुझो साथ घुरजे सहारो ॾिजा पियो दुख ऐं क़िलत में कजा सिर ते आयल मुश्किल आसानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुझी सार लग जा ओ सजे जग जा जानी उन प्रिय लाबा केड़ी दुखी गाल हा वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबाए आलम भी सजदा करे चांद पर पहुंचना भी हकीकत सही अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे बड़ी शान वाले अक्ल वाले जमीन पर है शशदर चांद टुकड़े हो वाहे फलक पर सारी दुनिया है महवे नजारा आप उंगली उठाए हुए हैं मोहम्मद हमारे बड़ी शान वाले हथ मथे खड़ी चो मोहम्मद हमारे झूमी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वो अज अर्ज कर कहो ओ हुज्जतों में ना है रब लगुलड़िया मुझी झोपड़िया में बस हिक घड़िया बेटाई तो फरमाए मुँह सारी दे सुपुरी अच्छी जे है कार पेरे विछाया पिंबड़ियों मत हंद विछाया वार साजन सब जमार मत गोली थी त गुजारिया मो घर अची जे थी ये मेधरो मेहमान तारे तनूरन में भेरे विझा भाण पेकन सूदो पान घर तड़ घोरिया घोटता सोना जी अयूब अंसारी ते मेहरबानी के जो मुझे अंगण ते बांगड़ अब तो अर्ज कंदे त मुस्तफा ईंदो या कोन महबूब ईंदो बीठो अजे इंतजार में आमवा इजो अचणो मोहम्मद जामवा सिद्धी साईं करीम जी सारी आई तोले अयूब अंसारी तुझी अजमत के मुंहिंजो सलाम वा तुझी अजमत अच्छे अग में मुझी ओ ताक में मानू
संबुरिया मदीने पाक में इश्क वारन कयो इंतजाम आई जो अचणो मोहम्मद जामवा सिद्धि साईं करीम जी सारी आई तोले अयूब अंसारी तुझी अजमत के मुँह जो सलाम वा क़ुबा मस्जिद टुपियो जने काफ़िलो साईं घर को चवे मूडे हलो लगी तुझी उकीर तमाम वा उजो अचणो मोहम्मद जामवा सिद्धि साईं करीम जी सारी आई तोले अयूब अंसारी तुझी अजमत के मुँह जो सलाम चवे साईं सहाबन के सडियो छोड़े डाचिया जडावण था छडियो गोडा खोड़े जिथे गुगुदामवा उते अचणो मोहम्मद जामवा सिद्धि साईं करीम जी सारी आई तोले अयूब अंसारी तुझी अजमत के मुँह जो सलामवा सबारिन प्या सबई अल्लाह के लड़ी डाची जिसे मनगाह के इन शोक में थी वही शामया जो अचणो मोहम्मद जामवा सिद्धि साईं करीम जी सारी आई तोले अयूब अंसारी तुझी अजमत के मुँह जो सलामवा वा सवारी हेडा वरी सगे थी अगर दिल सां तू अर्ज़ करी हुज्जतों में ना है रब लगुलड़िया मुझी झोपड़िया में बस हिक घड़िया अची मोहब मुवट मुझी खाओ मानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी हथला मथे खणी चो कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुझी सारा लग जा ओ सजे जग जा जानी कजा मेहरबानी ओ मुझे महबूबा जा आशिक रिंद अज तू अर्ज कर सुना तुझे सदके सब खाऊं था जो कुछ मिलो आ तुझे सदके मिलो आ क़यामत अल्लाह ताला तुझे सदके खैरात अता कंदो रहंदो पर अज तोखां जेको सवाल था कयो सोना दुनिया जो न अज तो सा सवाल बियो आ केड़ो सवाल आ मूंसां गॾिजी सवाल घुरंदो हैं तुई दे थींदी सकरात सोली हेडा इज़राइल अचे होडा मुस्तफा जी सवारी अचे केड़ो मज़ो थी पवंदो मरण वक्त मुस्तफा जो दीदार मिले या मोहम्मद मुस्तफा मग़मूम दिल मुशाद कर हे कर अचिया सैयदा सीना असांजा साफ कर तोरिया नबियो वाहन वसीलो या सैयदा सरदार या हर महल या मुस्तफा तुझी मदद दरकार या स्वालीन को खाली बने मदनी तुझी अहली दरबार या लौलाक तुझे शान में आलम कदर इजहार वा तो दर छने या सैयदा काडे भला चो काहियूं आसरा सब तो में अथो हरगिज़ न हिकड़ो लाहियूं
मदीने जा शाह सुन असां जा सजड़ा कारण लग अल्लाह सिखो रस जई सुपुरी मदीने जा माह सुन असां जा सजड़ा आका बियो न वसीलो वाह आयूं तुझे आसरे मदीने जा घोट सुन असां जा सजड़ा किज मोहम्मद मोट आसी तुझे आसरे मदीने जा धणी आई मदीने जा धणी सुनो असां जा सजड़ा आहे तुझी तणी भी कंधी सारिया कान का मदीने जा शेर सुनो असां जा सजड़ा हर मुबारक पेर आसी तुझे आसरे कारियों को झूक वणियों मूरुन मोचारियों वाशालती कारियों को झूक वणियों मूरुन मोचारियों वठी वेठियों वाट ते खिखीअ जो खारियों हाणे इन्हनि जो आरियों तो समेरीअ ॿियो केर सुणे तू साहिब सादो सुपुरी औन सोरो नौकर बेहद कयां बंदगी हथ बधी हाज़िर छिनी छड़ी दुसकीन की दोस्त अभां जो दर मोता मेहर नजर प्री लाहिम पाह जो पर जे ही आओ ते ही बानी बारो चल जी हुजत हो तपनो असी मो कमीणीअ के ही हो जा पाइन पेर में तेह जुतिया बना जे ही विसारे वे ही तन के चन के आओ की रहा आओ की छड़िया म्या सोमरा तन पवारन पचार जन जनी जी जान में लगी री अलोहार मैं खुनुन में खू मोहब्बत सदियों हेड़े मंझ हजार पखा ऐं पवार डिठे मूडी हथिया अज पुण अखिड़िन सजन पंहिंजा सारिया गलन ता गोढ़न जो बूंदों बस न कल संदी सिक पिरन लोक डिठे मलहे पर वसन ऐं वहसन दिहाड़ी दिसन ला दिसी दिसी आयो तब तलाशो कल ठायो न ढापल बसन मझा प्री अजे पर अखियों से धार जैसा पसी प्रिय के बेड़ा की मनहार घणोरी सारा सुपुरी पर जिथे आवार रखियूं उते आहीन अखियों अब्दुल लतीफ चे मागुन मटाइन जे बेदरवाजाइन त कढ़ी कांगन खेलिया पर देख मत सी तन ही जे मजाजियाणियों मुँह में की न सुनिया तो सुपुरी निहारे नेणल पिरी से पसन बई जनी मोटियों पर अखिन के आओ जाकी झलूं पाइया लोक लताड़े निंद्र में साजन सोठाओ मुखे मारियाओ पान परची आयो पर की जो वनी काल अखियों पसी आयो क्यों दीवानियों दिल में अपर लगनार तिहा पोकरार सुतियों की न सैयद चे पर सैसे सिजन उभरे 84 चंद्रन बिलाहिरी अपिरन बा ओदा ही भाइया पर ओदा ही आधरात में प्रिय पसायो पान त चंद्र कत निशान पे ही
वियो पाताल में पर चंद्र चवाए हक जे विढ़ी जे विचरी ब अखियों टियों नक तुम्हें नाहे प्रिय जो पर चंद्र तुझी ज़ात पारिया न प्रिय सा तू अच्छो मंजरात मुझो सजन सदाई सोझरो पर खणी नेड़ खुमार मां जा कयो नाज नजर सूरज शाखों झकियों कुमाणो कमर तारा कथियों ताए बथिया देखी दे दिल भर झको थियो जो हर मुझे जाने बजे त जमाल सी पर जखरे जे हो जवान दिसा कोन दे हमें मुगड़ मिलनी मुरसले सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना ही मुयसर थिस मकान ए आगे जो एहसान जो हादी मेड़ मोहड़ो पर तुम बेरी अजे तंदु जी पगरी हुई बचार कोड़े की रत आइया माझी मणियादार जन गणो बाहिर गाइयो सारी सभु जमार पर तोखे घोट घुराइयो खलवत ले खंगार आओ मथाओ मंगला चढ़ी दुर्दवार अत्तहियातु लिल्लाह व सलवात व तय्यिबात ये परूर जब बचार अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकात ये खिली कयई की कार पोसियो सब संसार त मुल्क दिनाई मोहम्मद करीम चल सुभान अल्लाह वो अर्ज कयूं ना बा ये सुने भिटाई अर्ज कयो चल सुभान अल्लाह हाओ तुई देत थी दी सकरात सोली चो सुभान अल्लाह वली आवाज सा चो तुई देत थी दी सकरात सोली हथला मथे खणी अज तो आगुर खड़ी भलिया सात बे भलारी रात बे भलारी महफिल बे भलारी जिनजो जिक्र वहा जात बे भलारी दुआ बे भलारी खुदा कबूल जरूर करे तुई देत थी दी सकरात सोली सुख्यो साहवी दो खजंदी खटोली डोखे वक्त नस जा चेहरो नूरानी कजा मेहरबानी डोखे वक्त नस जा चेहरो नूरानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुझी सारा लग जा ओ सजे जग जा जानी मुझी सारा लग जा ओ सजे जग जा जानी कजा मेहरबानी मोहब्बत सा झूमी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि अबा उन में असा जो आसरो आ जेको चए थो जेको मुंह में आसरो रखंदो मां उन जो शाफी आहियां जो सुभान अल्लाह पो अवा जो आसरो आहे न बा न आगम हशर में न आयू निधन का असा के मोहम्मद अवा जो सहारो हशर में हजारे नबी ब्या बेहूदा
मगर तू खुदा खे सभिनी खां प्यारो खुदा खे तुंहिंजो तुंहिंजी खुदाई असलो अव्हांजी उम्मत सां वफ़ाई रोने गार में थे उम्मत जे खातिर छपर छोड़ण जो तू आ छोटकारो न आ गम हशर में अल्लाह की ज़ाते बाबरकत फरमाए या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरा महबूब असां तोखे मोकिलियो आ खुशखबरी बशारत ॾींदड़ सुभान महबूब आयो त खुश मिलियो न हां बेहिश्ते बरियां जा दर खुली व्या बाबा सभई दोज़ख जा बंदे थिया बाहि खां व्या बदे कार बची वयो मिठड़ो मोहम्मद घोट अची असां उम्मत जा बेड़ा पार थिया हथ मथे खणी चो खुशियूं मल्हायो उथो झूमो गायो रंग दुनिया में वयार अची वयो मिठड़ो मोहम्मद घोट अची असां उम्मत जा बेड़ा पार थिया अम्मा आमिना खे ॾियण वधायूं अर्शो मलाइका हूरूं आयूं इमाम असद ने शापरी साहिब इशरफुल मुस्तफा आंदो अम्मा साईं फरमाए थी मां विलादत वाई रात पंहिंजी हुजरे में वे छुती पई ओ तो दर्द ज़ह पैदा थियो बार जे ॼमण जा आसार थिया सोचम त ही वक्त माइन जो आ दाइन जो मां त घर में अकेली आ बी का औरत आहे कान कंहिंखे ॿुधाया मुंहिंजो शोहर ते अब्दुल्लाह बि विसाल करे वियो आ ॻाल्हि हया शर्म जी आ कंहिंखे चवां अञा इन्हीअ सोच ऐं फिक्र में हुयसि फरमाए थी ओचितो जो ॾिसां मुंहिंजे हुजरे जी छत फाटी पई आ मथा खां हसीनो जमील नूरानी चिरन वारियूं औरतुन जो कतारूं अंदर थियूं अचन मां हिकड़े खां मुस्कुराए पुछां थी अदियूं मायूं दरवाजे खां ईंदियूं आहिनि अवां छत पाड़े कीअं आयूं आहियो त हिकड़ी मुस्कुराए चए थी आमिना मूंखे अदी न चओ मां तुंहिंजी अम्मा ॾाढी हवा आहियां ही बीबी मरियम हीअ बीबी आसिया आहे हे जिन तजूं हूरूं आहिनि अम्मा अवां छा जे लाइ आयूं आहियो आमिना तुंहिंजी ख़िदमत ऐ तुझे पेट वारे घोट मोहम्मद मुस्तफा जे दीदार ला आयो आयो अम्मा आमिना खे ॾियण वधायूं अर्शो मलाइका हूरूं आयूं हर जगह वयो हुल मची वयो मिठड़ो मोहम्मद घोट अची असां उम्मत जा बेड़ा पार थिया खुशियूं मल्हायो सुभान अल्लाह मुझे मोहब्बत जा आशिको मुस्तफा जो मीलाद मल्हायो सब कुछ मिलियो आ त दिलबर जे सदके मिलियो हां जे पीराने पीर जा मुरीद हो ओ पीराने पीर जे मोहम्मद न अचे हां त पीराने पीर बुको न मिले हां सब नेमतों उन मुस्तफा जे सदके त अव्वल उन्हीअ नेमत जी खुशी मल्हाइण असां अवां जे मथां फर्ज़ आ मीलाद जॾहिं बि मल्हायो इमाम मोहम्मद मालिक साईं फरमाइन था त मुस्तफा करीम जी खुशी मल्हाए त पंहिंजे हैसियत खां मथे मल्हाए जेका हैसियत आहे न उन खां
मथे मल्हाए फरमाए गारंटी आ ओ कॾहिं बि न खुटंदो पर जेको मीलाद मल्हाईंदो उनखे छा मिलंदो ॿुधायां मीलाद जो ख़ास तोहफ़ो अबा निमाज़ पढ़ भी सवाब बदलो जन्नत रोज़ो सवाब बदलो जन्नत उम्रो हज सवाब बदलो जन्नत नेकी जा कम ज़कात खैरात सवाब बदलो जन्नत मीलाद सवाब बदलो जन्नत पर इन खां अञा वधीक दुनिया में मिलंदो जन्नत बाद जी ॻाल्हि न बाबा मीलाद तड़े खड़े जेको मीलाद मल्हाईंदो उनखे मदीने वारो हिते ही बदलो ॾींदो कहिड़ो जंहिं बि जाथे उर्स कयो प्यारे नबीअ जे प्यारे तेह मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे तेह मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे जेको चाहे तो ता आका जो मदीनो अखियुनि सां ॾिसां ॿई हथ मथे खणी चो सुभान अल्लाह जंहिं बि जाथे उर्स कयो प्यारे नबीअ जे प्यारे तेह मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे तेह मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे हे लयाई दे पकवीदो हरम अंदर वनी हाज़िर थी दो जहन नील पचावरन जी जहन नील पचावरन जी साल में सिक सारे तेह मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे तेह मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे शाब्द रहीम तो चे मुँह वटा माल खुटी वियो घर आयस चंबऊ बजे विलादत जी रात कुछ न कुछ त कयो चयो बाबा चणा कोहर आहिन जी भला इहे ही पुसाए इनखे रझे पचाए बॉयल करे भला इहे विरहायो विरहायम रात जो मुखे दर्द थियो त जहिड़ो मुस्तफ़ा जो मीलाद खुशी अहिड़ो इंतजाम न करे सघम रोई रोई सुम्ही पियो आहियां अख जो खुली त मुस्तफ़ा जी बारगाह थो ॾिस सजे ॾींहं जा मीलाद जिन कया आशिकन मुस्तफ़ा वटि पहुचन पिया ओचितो हिकड़ा फरिश्ता मुंहिंजा मीलाद वारा चणा बि खणी पहुता या रसूल अल्लाह ही अवां जे बचड़े शाह अब्दुल रहीम अवां जी ख़ुशीअ में ही चणा विरहाया मुस्तफ़ा करीम उहे चणा वठी पंहिंजे हथ में फरमाइनि था इहे बि क़बूल आहिनि चओ सुभान अल्लाह के त चवने था कुहर कया सेब मिठा मंजूर पिया पुणो पुलावन चासिन के मेल ब्याह मारे तेह मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे तेह मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे मुझे महबूब जा आशिको अल्लाह जे महबूब जो मीलाद मल्हाइण वारो इंशाअल्लाह कॾहिं न खुटंदो यो कॾहिं न खुटंदो वो अञा वधंदो मदीने वारो अञा उनखे ॾींदो खुदा कदो तव्हां जे ॻोठ में तव्हां जे घरनि में बरकतूं रहमतूं नाज़िल थींदियूं अल्लाह अवां जे इन ख़ुशीअ खे क़बूल फरमाए असां तव्हां सभिनी जटन खे क़बूल फरमाए व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुस्तफ़ा जाने